सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर यात्रा डबल सेक्शन हाई स्कूल जो दौरो किया है। निगरान वॾे वज़ीर हाई स्कूल जो रिकॉर्ड चेक किया है। निगरान वॾे वज़ीर सां गॾु सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन शीरीन नारे जो पिणु मौजूद हुई। स्कूल में 55 उस्ताद ऐं 925 शागिर्द आहिनि। हेडमास्टर जी निगरान वॾे वज़ीर के आगाही। निगरान वॾे वज़ीर पारां ॿारनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर स्कूल जी इमारत सफ़ाई सुथराई समेत ॿियनि शयुनि जो जाइज़ो वरितो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सखर यात्रा डबल सेक्शन हाई स्कूल जो दौरो। निगरान वॾे वज़ीर हाई स्कूल जो रिकॉर्ड चेक किया। निगरान वॾे वज़ीर सां गॾु सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन शीरीन नारी जो पिणु मौजूद हुई। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। सखर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चना खान जी। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि वॾे वज़ीर के दौरे के हवाले से? जी शाहिद अव्हांखे आवाज़ अचे पियो। इन हवाले से आगाह कजो। निगरान वॾे वज़ीर हाई स्कूल जो रिकॉर्ड चेक किया है, दौरो किया है स्कूल जो। जी बिल्कुल, वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर हिक ॾींहं जे दौरे ते सखर पहुची वियो आहे। वॾो वज़ीर सखर ऐं जो पिणु दौरो कंदो। वॾो वज़ीर खे तरक़ियाती कमनि अमन जी सूरत बाबति इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वॾो वज़ीर सखर पहुचंदे ई गैराज रोड ते डबल सेक्शन हाई स्कूल जो पहुचंदो दौरो कयो। स्कूल में हलंदड़ तरक़ियाती कमनि ऐं शागिर्दनि जी तालीम बाबति पुछा ऐं IT लैब जो पिणु जाइज़ो वरितो। स्कूल में लैब जी अणपूरी ऐं नाक़स सूरत ॾिसी वज़ीर पारां IT लैब इंचार्ज ते कावड़जी पियो। वॾो वज़ीर चयो त मूंखे नथो लॻे त लैब में शागिर्दनि खे को प्रैक्टिकल करायो वेंदो। इंचार्ज सां मुखातिब थींदे निगरान वॾे वज़ीर चयो त अव्हां पंहिंजे ई ॿारनि जा दुश्मन बणिजी विया आहियो, उन्हनि खे मुस्तक़िल तबाह करे रहिया आहियो। अव्हां पंहिंजे ई ॿारनि जा पाण दुश्मन बणिजी साम्हूं नज़र अची रहिया आहियो। स्कूल में कुर्सियूं मौजूद न आहिनि, कंप्यूटर अक्सर ख़राब थियल आहिनि। ॿारनि खे कहिड़ी तालीम फराहम थींदी हूंदी? इन मौक़े ते डायरेक्टर स्कूल खे वॾे वज़ीर सख़्ती सां हिदायत कई त स्कूलनि जी हालतुनि खे ठीकु कयो, वरना अव्हां घर वञण लाइ तयारु। ठीक है शाहिद, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।